नवदेरो मां ख़बर शामिल कयूं था। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरी आहे ऐं फातिहा ख़्वानी कई आहे। ख़बर अवां सां शेयर कई आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद बेनज़ीर ऐं ॿियनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरे दुआ घुरी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु क़मर ज़मान कायरा, जमील सुमरो ऐं अवेस शाह बि उन सां गॾु हुआ। नवदेरो मां ख़बर शामिल कयूं था। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरी आहे ऐं फातिहा ख़्वानी कई आहे। वधीक तफ़सील वठूं था नवदेरो मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि? जी मेहताब, पाकिस्तान पीपल्स पार्टी के बानी चेयरमैन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी 42वीं वर्सीअ के मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो पहुंची शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, बेगम नसरत भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरे गुल रखी फातिहा ख़्वानी कई आहे। जंहिं बैदि पीपी चेयरमैन ने बिलावल भुट्टो ज़रदारी मज़ारनि ते हाज़िरी भरण बैदि नवदेरो हाउस पहुची वियो आहे, जॾहिं त साण ते अवेस शाह, कमर ज़मान कायरा ऐं जमील सुमरो साण गॾु हुआ। जी मेहताब। नूर मोहम्मद सुमरो, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।